नाले वारे आलिम ऐं ॾाही अलामा आई काज़ी जे अबाणी शहर पाट जे ॻोठ माकोड़ो कुंभर जो प्राइमरी स्कूल में बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। रिपोर्ट करे रहियो आहे नसीर चन्ना। सिंध जे नाले वारे आलिम ॾाहे अलामा आया काज़ी जे अबाणी शहर पाट जे ॻोठ माकोड़ो कुंभर जो प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहे। जेतोणीकि गवर्नमेंट प्राइमरी स्कूल माकोड़ो कुंभर 1986 में क़ाइमु कयो वियो, पर 27 साल गुज़रण जे बावजूद हिन स्कूल जी इमारत जुड़ी न सघी आहे। 6 महीना अॻु इमारत जे अॾावत जो कमु शुरू त थियो, पर उहो सिर्फ़ डीपीसीअ ताईं महदूद रहियो। ॿुधायो वञे थो त ठेकेदार डीपीसीअ ताईं कमु कराए पैसा गिरकाए गुम थी वियो। स्कूल में फर्नीचर ऐं इमारत न हुजण सबबि ॿारड़ा पट ते वेही खुलियल आसमान हेठि इल्मु पिराइनि था। उन्हारे जी लिंग साड़ींदड़ गर्मीअ में तोड़े सियारे जे थधियुनि हवाउनि में मुस्तक़बिल जा मामार खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, पर कामोरनि तोड़े चूंडियल नुमाइंदनि खे मथनि का बि कहल कान थी अचे। ॻोठ माकोड़े कुंभर खां सवाइ ॿियनि बि केतिरनि ई ॻोठनि जा गुलनि जहिड़ा ॿारड़ा हिते इल्म जी उञ उजाइण लाइ अचनि था। ॻोठ माकोड़े कुंभर जे रवासनि जो चवणु आहे त संदन स्कूल खे तालीम खाते तोड़े चूंडियल नुमाइंदनि पारां नज़रअंदाज कयो वियो आहे। मसइलनि जे हिसाब सां त तव्हांजे आॾो आहे हर शइ। ॾिसो पिया त ॿार नंढड़ा आहिनि जेके मौसूम आहिनि, इन्हनि ते तॾनि ते ऐं पाचकनि ते वेठा आहिनि। फर्नीचर बिल्कुलु कोन्हे का। महिरबानी सैयद मोहम्मद शाह एक्स MP जेको उन जे कावशुन सां ई स्कूल असांजो हिते मंज़ूरु कयो वियो 1986 खां वठी, मगर उन दौर खां वठी अॼु दौर ताईं जेका हिन स्कूल जी हालत तव्हांखे आॾो आहे। ॻोठाणनि सरकार खां घुर कई आहे त खेनि स्कूल जी इमारत जोड़ाए ॾिनी वञे ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं बि ॾिनियूं वञनि, त जीअं संदन ॿारड़ा बि बहितर माहौल में इल्मु हासिल करे सुठा शहरी बणजनि। नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटी में गुज़िरियल 3 सालनि खां डिग्रियुनि मोकिलनि